अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु असां सां ख़ुसूसी गुफ्तगू में IG सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेमन साहब जन गॾु आहिनि, जेके गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वठी सखर ऐं लाड़कानी डिवीज़न जे डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स जिते ऑपरेशन्स हली रहिया आहिनि उन्हनि एरियाज़ में विज़िट बि कयो आहे, मीटिंग्स बि कयूं आहिनि। अमन अमान जी सूरताल सां गॾोगॾु सिंध पुलिस जे हवाले सां अॼु ख़ुसूसी गुफ्तगू कंदासीं ग़ुलाम नबी मेमन साहब सां। तव्हांजी वॾी महिरबानी साईं, तव्हां असांखे टाइम ॾिनो। सभ खां पहिरियां त तव्हांजो जेको हीउ विज़िट रहियो आहे, इन जो जेके ऑपरेशन जे हवाले सां तव्हांजूं कोशिशूं रहियूं या इवन जेको कोर्ट में बि शॉर्ट टर्म लॉन्ग टर्म हवाले सां तव्हां रिपोर्ट बि सबमिट कराई, हीअ उन जी कंटिन्यूशन आहे, छा विज़िट्स रहिया, थोरो पहिरियों उहो हाल अहिवाल ॾिजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त शुक्रिया तव्हां मूंखे घुरायो। इनफैक्ट ही एरिया को किडनैपिंग फॉर रैंसम जे लाइ नमूना आहे। हिन में जेतिरी बि पुलिस एफर्ट करे थी उन एफर्ट सां क्राइम मिनिमाइज़ थिए थो। जेकॾहिं पुलिस एफर्ट नथी करे त पोइ क्राइम थोरो वधी थो वञे। हाणे नेचर ऑफ क्राइम बि डिफरेंट थी वियो आहे। अॻे फोर्स किडनैपिंग ज़्यादा हूंदी हुई, हाणे मतिलबु ट्रैप कनि था मुख़्तलिफ़ तरीक़े सां, कंहिंखे जेको आहे सो फेमिनाइन वाइज सां ट्रैप कनि था, कंहिंखे ॿिए कंहिं लालच में जेको आहे ट्रैप कनि था नेचुरली। पर उन सां जॾहिं अहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ रिलीज़ थियनि थियूं त आम तासर ईअं थो वञे त पुलिस शायदि इफेक्टिव न आहे, कमु नथी करे। पर ईअं न आहे। इशूज़ जेकॾहिं असां कंपेयर करियूं हाणे खे प्रीवियस ईयर्स सां, जेकॾहिं असां 10 साल पोइ ते हलिया वञूं, 20 साल पोइ ते हलिया वञूं, त शायदि मतिलबु क्वांटम ऑफ प्रॉब्लम अल्हम्दुलिल्लाह जेको आहे सो हाणे काफ़ी बहितर आहे। जेकॾहिं असां अॻे जेके कंपेयर ॾिसूं त माण्हू अची रोड ते वारदातूं कंदा हुआ, किडनैपिंग थींदी हुई, ख़ौफ़ ऐं हिरास जो माहौल हूंदो हो, राति जो माण्हू न निकिरंदा हुआ, पुलिस डिमोरलाइज़ड हूंदी हुई। हाणे उहो अल्हम्दुलिल्लाह उहो सूरत ट्रेंड चेंज थियो आहे। पर जेकॾहिं मिसाल असां चऊं त प्रॉब्लम न आहे, उहो प्रॉब्लम ऐं सम्झां थो त आहे। अञा पुलिस खे अञा वधीक महिनत करण जी ज़रूरत आहे, पुलिस जी अञा कैपेसिटी खे वधाइण जी ज़रूरत आहे, जेको अल्हम्दुलिल्लाह कंटिन्यूअसली एज़ एन IG मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे त आउं इनखे करियां। हीअ मुंहिंजो पहिरियों विज़िट न आहे, ऐं मुसलसल ईंदो रहियो आहियां। ऐं हिते जे प्रॉब्लम्स की जो त हिते नौकिरी कई आहे, मूंखे एज़ एन SP थोरो आइडिया बि आहे, त आउं चाहींदुसि त हिते जी पुलिस खे वधि खां वधि असां कैपेसिटी उनजी बिल्ड करियूं, उनखे रिसोर्सिस ॾियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह मूं जेके बि प्रपोज़ल्स मोकिलिया आहिनि गवर्नमेंट खे, मुंहिंजा प्रपोज़ल्स जेके आहिनि से गवर्नमेंट एप्रिशिएट कया आहिनि ऐं उनखे जेको आहे सो उन जी अप्रूवल ॾिनी आहे। त अॼु जेकॾहिं असां रिक्रूटमेंट ते वञूं त पूरी सिंध पुलिस थर्ड पार्टीअ ज़रिए फेयर मेरिट ते जेका रिक्रूटमेंट बि करे, असांजे ट्रेनिंग इंस्टीट्यूशन्स में बहितर हाणे जेके आहिनि से प्रिंसिपल्स लॻल आहिनि, असांजी ट्रेनिंग बहितर पई थिए। असां गवर्नमेंट खां पैसा वठी कुझु जेके आहिनि से पुलिस ऑफिसर्स उहे फ़ौज खां ट्रेन कराया आहिनि, जेके हाणे उते जी ट्रेनिंग जेका असां कंप्लीट पई थिए। जॾहिं असांजो रिक्रूटमेंट बहितर थिए थी ऐं असांजी ट्रेनिंग बहितर आहे त उहे ऑफिसर्स जेको हाणे लॉट अचे पियो, ऐं सम्झां थो इहो हिकिड़ी वॾी चेंज ईंदी अॻियां हली कुझु सालनि में सिंध पुलिस में। जेके पुलिस ऑफिसर्स कॉम्पिटेंट बि हूंदा ऐं प्लस उन में उन्हनि जी छा मेरिट बेस्ड आहिनि, त पोइ उन जो जेको आहे सो कमु करण जो तरीक़ाकार बि डिफरेंट हूंदो। अच्छा, हींअर जीअं तव्हांजा विज़िट बि थियो शिकारपुर, कश्मीर, घोटकी ज़िलनि में, इहे टई ज़िला अॼुकल्ह ॾाढा डिस्टर्ब बि आहिनि ऐं उते जंहिं लेवल ते क्राइम थिए पियो, भुंग ख़ातिर अगवा, बिरादरी तकरार या फुर वग़ैरह जूं वारदातूं, उन लेवल ते जंहिं लेवल ते कार्रवाई थियणु खपे, मैसिव लेवल ते ऑपरेशन्स थियणु खपनि, तव्हां सम्झो पिया त उहे थी रहिया आहिनि, या इनिशियली तव्हां सम्झो पिया त फ़िलहालु शॉर्ट टर्म जेको आहे तव्हां हलो पिया ऐं अॻियां हली कुझु महीननि खां पोइ या कुझु टाइम खां पोइ अञा इन जो स्केल अञा वधाईंदव ऑपरेशन जो तव्हां? असांजो स्केल त यकीनन वधंदो इंशाअल्लाह। ऐं उन में जेको बेसिक प्रिंसिपल आहे उहो इहो ई आहे त डिस्ट्रिक्ट कमांडर जी नियत छा आहे। आया कि डिस्ट्रिक्ट कमांडर क्रिमिनल सां कंप्रोमाइज़ करे हले थो, या डिस्ट्रिक्ट कमांडर जेको आहे सो क्रिमिनल सां फाइट करे थो। जेको फाइट करे थो उन जे लाइ चंद ॾींहं जेके आहिनि से ॾाढा इम्पॉर्टेंट हूंदा आहिनि। रिएक्शन थींदो आहे, लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल थींदी आहे, क्राइम वधंदो आहे रिएक्शन में, जेको कश्मीर ऐं घोटकी में हींअर नज़र आयो। हाणे उहो न मतिलबु इनखे अंडरस्टैंड करणु खपे
कि असां या त कंप्रोमाइज़ करे जेको कैंसर आहे उनखे वधण ॾियूं, रिएक्ट कंदा त ज़ाहिर आहे होॾां बि रिएक्शन थींदो, रिएक्शन थींदो। ऐं असां चाहींदासीं त मतिलबु आउं एज़ एन पुलिस ऑफिसर सम्झंदुसि त जेकॾहिं रिएक्शन थींदो, ॿाहिरि अचनि था, एक्सपोज थियनि था, त उन सां उनजो रिस्क वधे थो ऐं उनजी एलिमिनेशन जा चांसिस वधनि था। माज़ी में सम्झो था त हिते कंप्रोमाइज़िंग पुलिसिंग थींदी रही आहे जंहिं करे हालात कुझु ख़राबु थिया आहिनि डिस्ट्रिक्ट्स जा? इहो डिपेंड करे थो एस पी टू एस पी, ऐं जेके एस पी जिन कंप्रोमाइज़ कयो, यस उन टाइम ते अहिड़ो फीडबैक रहियो मिलियो आहे तव्हांखे? त इहो ॾिसो, तव्हां बि हिते इन एरिया में रिपोर्टिंग कंदा रहिया आहियो ऐं डिफरेंट टाइमिंग्स ते डिफरेंट पुलिस ऑफिसर्स पंहिंजे अंदाज़ सां कमु कयो आहे। उहे ऑफिसर्स जिन टेक ऑन कयो, अल्टीमेटली उहे जेके आहिनि से उनखे माण्हुनि बि इज़त ॾिनी, गवर्नमेंट बि उनखे जेको आहे ॾाढो एप्रिशिएट कयो, उनजे आई जीस बि उनखे एप्रिशिएट कयो। जिन माण्हुनि कंप्रोमाइज़ कयो, तव्हां ॾिठो त उन खे फॉर टाइमिंग त इहो रिलीफ मिलियो कि वारदातूं घटि थियूं या उन क़िस्म जो मीडिया पंहिंजो अटेंशन न वरितो, पर अल्टीमेटली त इहो ई थियो त उहे जेके आहिनि से उनजी बदनामी थी ऐं लॉ एंड ऑर्डर बि ख़राबु थियो, क्राइम बि वधियो, त नेचुरली पोइ वरी कंहिं सुठे ऑफिसर अची उनखे कंट्रोल करण जी कोशिशि कई त जेको डैमेज थी थो वञे उहो कंट्रोल थिए थो। अच्छा सर, हिकिड़ी शइ इहा बि नोट कई वई आहे त इन्हनि डिस्ट्रिक्ट्स में, या थी सघे थो ॿियनि में बि थींदो हुजे, पर इहे जीअं त हिते अमन अमान जी सूरत हाल कुझु वधीक ख़राबु रही आहे, इन करे इन ते नज़र बि वधीक रहे थी। ट्रांसफ़र पोस्टिंग हिते फ्रीक्वेंट नज़र आयूं आहिनि, हर 6-8 महीननि खां पोइ एस पी चेंज थो थी वञे। इहो हिकिड़ो इन्हनि इलाइक़नि जे हवाले सां को नेगेटिव न आहे त को हिकिड़ो एस पी अगरि अचे ऐं घटि में घटि 2 सालनि ताईं बरक़रार रहे ताकी उहो शयुनि खे सम्झी बि सघे ऐं मामलात ठीकु थी सघनि? ऐं तव्हांखे यकीन थो ॾियारियां त मेजॉरिटी डिस्ट्रिक्ट्स में, मतिलबु जेके ख़ासि तौर ते उहे जिन में अहिड़े क़िस्म जो इशू आहे, असां पूरी कोशिशि कई आहे एज़ एन आई जी, ऐं ज़ाहिर आहे मूंखे कंसल्टेशन करणी हूंदी आहे एज़ पर लॉ चीफ मिनिस्टर साहब खां। असां एज़ पर लॉ जेको आहे सो मीनिंगफुल कंसल्टेशन सां ई एस पी लॻे थो। त जेको ऑफिसर जिन जे लाइ असां सम्झूं था त हिन जो पास्ट में रेकॉर्ड बहितर आहे, क्राइम फाइटर आहे, असां कोशिशि कई आहे त उनखे चांस ॾियूं। जेकॾहिं उहो असांखे न आहे अवेलेबल त पोइ असां प्रेफर कयो आहे त नवनि ऑफिसरनि खे जिन खे चांस ॾियणु खपे। ऐं एज़ एन एस पी हिते जॾहिं सिंध आयुसि त मुंहिंजो फस्ट डिस्ट्रिक्ट घोटकी हो, मूं कॾहिं बि सिंध में नौकिरी न कई, मूंखे चांस मिलियो ऐं आउं सम्झां थो त जेको आहे सो उन टाइम ते जेसि ताईं तव्हांजो एंटी डकैती जे हवाले सां ख़ैरपुर घोटकी ॾाढो सुठो पीरियड रहे। सुठो, त आउं पाण चाहींदो आहियां त नवनि ऑफिसरनि खे चांस मिले ऐं उन खे असां मैक्सिमम जेको आहे सो चांस ॾियूं त उहे अची जेकॾहिं उन खे कमु करण जी नियत आहे ऐं परफॉर्म करणु चाहिनि था त उहे कनि। ऐं जेके आहिनि कुझु ऑफिसरनि इहो कमु परफॉर्मेंस कई बि आहे, ॾिनी बि आहे। ऐं जेकॾहिं को परफॉर्म नथो करे, हाणे उन लाइ असां लाइ मजबूरी आहे त उनखे असां या त टेन्योर पूरो करायूं, जीअं तव्हां चओ पिया त टेन्योर पूरो थिए, त निजली उहे जेके परफॉर्म नथो करे त वक़्त खां घटाइणो थो पवे। शिकारपुर वारो हटायो आहे, उनखे असां बग़ैर कंहिं सिफारिश जे, बग़ैर कंहिं मतिलबु इहे कंहिं उते परफॉर्म कई कराची में, असां उनखे चांस ॾिनो, उन परफॉर्म न कयो त निजली असां हाणे उनखे वधीक उते चांस ॾेई माण्हुनि खे जेको आहे सो नथा चाहियूं त परेशान कनि थिया। वॾो हिकिड़ो ॾिघे अरसे खां वठी हिकिड़ो बहस बि हले पियो, बल्कि ज़ाहिर आहे वीडियोज़ अचनि थियूं, उन में सभु शयूं नज़र अचनि थियूं जेके डकैट्स वटि वेपन्स आहिनि हैवी क़िस्म जा, पुलिस वटि वेपन्स घटि आहिनि। उनजे लाइ तव्हां एफर्ट कया, गवर्नमेंट खे क़ाइल कयो त मिलिट्री ग्रेड जा हथियार पुलिस वटि हुजणु खपनि, पोइ मीटिंग्स थियूं, पोइ फेडरल हुकूमत खे बि लिखियो वियो। 2-4 महीना गुज़री विया आहिनि, उनजो को बि रिज़ल्ट न पियो अचे। इवन हाई कोर्ट में बि इहो मामिलो टेकअप थियो सखर में, त उहो कहिड़ी स्टेज ते आहिनि, उनजी ख़रीदारी कहिड़ी स्टेज ते आहे, आया उहे अव्हांखे जेके तव्हां डिमांड कई उहे मिलनि पिया, उनजा ॾाढो का रुकावट आहे या उन मां कुझु तव्हां फ़िलहालु हथ कढिया आहिनि? न, ईअं न आहे। असांजो प्रपोज़ल जेको आहे सो उन कॉन्टेक्स्ट में हो त कंहिं बि असांखे न चयो, गवर्नमेंट जो इहो हो त इन डिस्ट्रिक्ट्स में लॉ एंड ऑर्डर मेंटेन थिए, उते क्राइम कंट्रोल थिए, सीएम साहब पुश कंदो आहे। नेचुरली उनजी गवर्नमेंट आहे, हू चाहींदा त जेको आहे सो माण्हू सिक्योरिटी हुजे, त उन रेफरेंस सां हिते जी जेका मैन पावर जी शॉर्टेज हुई उनखे पूरो कयो वियो।
हिन खे रिसोर्सिस जी शॉर्टेज हुई, बजट उनखे पूरो कयो वियो, ओवर एंड अबव उन खे पैसा ॾिना विया इन टिनी डिस्ट्रिक्ट्स खे प्लस सखर खे। तंहिंखां पोइ इहो महसूसु कयो वियो त छा असां अञा इन जी कैपेसिटी वधायूं वेपन जे रेफरेंस सां, इक्विपमेंट जे रेफरेंस सां। त उहो पोइ कमेटी ठाही वई, मूंखे एग्ज़ैक्ट डेट बि यादि आहे, 16 नवंबर ते 2022 में कमेटी ठाही असां। त असांखे केरु पुश न पियो करे, असां पाण और ओन चाहियूं पिया त मतिलबु जेको आहे सो हिते जी पुलिस खे उनजी कैपेसिटी वधे। उहा असां शॉपिंग लिस्ट ठाही, गवर्नमेंट खे मोकिलीसीं ऐं सिंध गवर्नमेंट खे अप्रूव कयो, कैबिनेट अप्रूव कयो। उन में ॿिनि टाइप जा जेके आहिनि से वेपन्स आहिनि। इक्विपमेंट त जेको आहे, जेको बि असां इक्विपमेंट घुरूं था उहो उन में कंहिं परमिशन जी ज़रूरत न आहे। काफ़ी सारा अहिड़ा वेपन्स बि आहिनि जंहिंजी परमिशन जी ज़रूरत न आहे। ईअं खणी ऐं तव्हांखे सम्झायां त 60% जेकी असांजी शॉपिंग लिस्ट आहे उहा परमिशन जी ज़रूरत न आहे। 40% अहिड़ा आहिनि जंहिंजी असांखे परमिशन जी ज़रूरत आहे। त उहे कॾहिं वेपन पुलिस खे न मिलिया आहिनि, पुलिस जी उनमें ट्रेनिंग बि न आहे। त उहा जेका आहे सब्जेक्ट टू अप्रूवल ऑफ फेडरल गवर्नमेंट आहे। उनमें काफ़ी सिंध गवर्नमेंट इन शइ खे टेकअप कयो आहे। असांजी पुलिस जी कैपेसिटी जी मूं तव्हांखे ॿुधायो त आर्मी असांजी ट्रेनिंग करे थी, नॉर्मल ट्रेनिंग। त उनमें जेकॾहिं असांजी अॻियां हली ट्रेनिंग थी वई, स्टोरेज कैपेसिटीज़ बिल्डअप थी वियूं ऐं असां पंहिंजूं SOPs बिल्डअप कयूं कि उन वेपन्स खे बहितर तरीक़े सां हैंडल करियूं। 60-40 जीअं तव्हां ॿुधायो पिया त 60% अहिड़ा वेपन्स आहिनि जिन जी अप्रूवल जी ज़रूरत न आहे, 40% जी ज़रूरत आहे। त उनजी 60% जी परचेजिंग शुरू थी आहे या उन में बि अञा टाइम लॻंदो? ऐं 40 जे लाइ छा रुकावट आहे या सम्झनि पिया इदारा त कैपेसिटी न आहे पुलिस में, इन जे करे उन्हनि खे फ़िलहाल इहे न ॾिजनि? 60% में इहो त ॿ टाइप जूं शयूं। हिकिड़ो त इहा तव्हां बजट अप्रूव करायो, इहा आउटसाइड बजट हुई, असांजी पुलिस जी बजट में इहे शइ शामिल न हुई। त उनजो ज़ाहिर समरी थी ऐं समरी जेका आहे सा चीफ मिनिस्टर साहब अप्रूव कई, कैबिनेट अप्रूव कई ऐं हाणे उहे पैसा जेके आहिनि से रिलीज़ पुलिस खे थियनि पिया ऐं होपफुली आउं सम्झां थो त हिन हफ़्ते रिलीज़ थी वेंदा हलिया। उन में को इशू कोन्हे को। ऐं साइड बाय साइड ज़ाहिर आहे असांखे इहे इक्विपमेंट बि ख़रीद करणा आहिनि, वेपन बि ख़रीद करणा आहिनि। त असांजी उन वेंडर्स सां बि जेका आहे सा मतिलबु नेगोसिएशन्स हली पई। बेसिकली उनमें काफ़ी सारा वेपन्स इहे आहिनि जेके मिलिट्री जे जेके स्टोर्स आहिनि या NRTC असांजी जेका मेन सप्लायर आहे, त उहे गवर्नमेंट टू गवर्नमेंट जेके आहिनि से असां परचेज़ कंदा आहियूं। त उहे NRTC सां असांजी जेका आहे सा कॉन्टेक्ट इन मामले में कोऑर्डिनेशन हलंदी रही। जीअं पैसा इहे रिलीज़ थिया त असांजो कोई 60% वारो आहे उहो फ़ौरन इम्प्लीमेंट करणु शुरू कंदासीं। उहो आउं सम्झां थो त उन में नेक्स्ट चंद हफ़्ता लॻंदा ऐं इहे असांखे इक्विपमेंट्स मिलणु शुरू थी वेंदा अञा। बाक़ी जेका 40% आहे जंहिंमें उहे टाइप जा वेपन्स जेके जिन जी परमिशन जी ज़रूरत आहे, त उहो नेचुरली सिंध गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट सां नेगोशिएट कंदी। जेको बि मतिलबु हिन में सिस्टम ठहियो वे फॉरवर्ड करिणो आहे न कि भई असां कीअं जेको आहे सिंध प्रॉब्लम खे हल करियूं। त सिंध गवर्नमेंट बि इज़ वेरी क्लियर, फेडरल गवर्नमेंट खे रुके ऑलरेडी चयो आहे। ऐं सम्झां थो त इहे जेके आहिनि से कुझु मीटिंग्स में मसइले जो रिज़ॉल्व थी वेंदो। सिंध जा बॉर्डर्स जेके आहिनि उहे पंजाब ऐं कुझु बलूचिस्तान सां बि लॻनि पिया ऐं जॾहिं बि ऑपरेशन्स थिया आहिनि त अगरि हिन पासे ॾांहुं थींदो आहे त ॾुवारी हुन पासे ॾांहुं निकिरी था वञनि। त इहा डिमांड ईंदी रही आहे त गॾियल ऑपरेशन थिए त नतीजा ईंदा। हिन भेरे असांखे रहीम खान मां 2-3 ॾींहंनि खां वठी एक्टिविटी पंजाब जे तरफ़ खां नज़र अचे पई। त छा गॾियल हिकमत अमली जे तौर ते छा थी रहियो आहे? को मैसिव लेवल ते कुझु कयो पिया गॾिजी करे सिंध, बलूचिस्तान, पंजाब? हिन में कोऑर्डिनेशन जेका आहे सा काफ़ी ॾींहंनि खां असांजी हलंदी थी रहे। फिज़िकली पंजाब जी फोर्स जेको इफेक्टिव ऑपरेशन लॉन्च कयो आहे उहो हिन हफ़्ते खां शुरू कयो आहे। सिंध गवर्नमेंट जो त पहिरीं मतिलबु असांखे इंस्ट्रक्शन्स हुई। सिंध पुलिस जेका आहे सभु हिन में ऑलरेडी तव्हां ॾिसो त एडवांस जेके असांजा कैंप्स हुयूं ठहियूं आहिनि। असांजो बंदि जेको आहे सो उनखे सील करण जे लाइ पैकेट्स ठहिणु शुरू थी वियूं आहिनि। असांजो टीम्स जेके आहिनि से मुख़्तलिफ़ जेके एडवांस पोज़ीशन्स आहिनि उते वेहणु शुरू थी वियूं आहिनि। असांखे जेको बि इंटेलिजेंस मिले पई उन इंटेलिजेंस ते असां ऑपरेट करियूं पिया। ऐं तव्हां ॾिठो त पोयंनि ॾींहंनि में उहे धाड़ियल बि मारिजी विया जेके
हितां जा मोस्ट ड्रीडेड क़िस्म जा धड़ियल हुआ जिन ते काफ़ी वॾी हैड मनी हुई त पुलिस असांजी जेका आहे ऑलरेडी मतिलबु एक्टिव आहे ऐं मज़ीद इन जी एक्टिविटी वधंदी पंजाब में उन सां कोऑर्डिनेशन। जी हा, पंजाब सां ख़ासि तौर ते इहा जेका असां जॉइंट स्ट्रेटजी आहे। असां इंटेलिजेंस शेयरिंग में त अॻु में ई काफ़ी हिक ॿिए सां असांजी शेयरिंग बहितर आहे। थींदो ईअं त जेकॾहिं का हिकिड़ो डिस्ट्रिक्ट ऑपरेट करे थो त पोइ कटिजी वञनि था सभई क्रिमिनल्स। जेकॾहिं तव्हां उन सब डिस्ट्रिक्ट्स कंदा त हर कंहिंखे जेको आहे सो पंहिंजे इलाइक़े में करिणो पवंदो। त असां चाहियूं था त इहो एवरी डिस्ट्रिक्ट शुड ऑपरेट कि मतिलबु इहो जेको आहे सो उनखे एडवांटेज न मिले। फ़िलहाल सम्झो पिया त पुलिस ई इन खे मामलनि खे ॾिसी वठंदी ऑपरेशन जे ज़रिए, या सम्झो पिया त अॻियां हली रेंजर्स या फ़ौज खे बि इन में शामिलु करे सघिजे थो या रिक्वेस्ट करे सघिजे थी उन्हनि खे? पुलिस माज़ी में तव्हां पुलिस जी हिस्ट्री ॾिसो, जेके बि असांजा इंटीरियर जा डिस्ट्रिक्ट्स आहिनि जंहिंमें हैदराबाद खां स्टार्ट कयूं था असां, अर्बन में बि इवन खां कराची में ॾिसो त किडनैपिंग रैंसम तमामु घणी हुई। हैदराबाद, पोइ आला, मटियारी ऐं उनखां तव्हां अॻियां अची वञो त इहे सकरन वारा एरिया, नौशरफ फिरोज़पुर, तव्हांजो ख़ैरपुर, इवन सखर तमामु घणी डुकैती, तमामु घणी हिते जेका हाईवे रॉबरीज़ हूंदियूं हुयूं, किडनैपिंग रैंसम हिते जेका तमामु घणी हुई। इहो सभई पुलिस ई जेको आहे सो इन खे ख़तमु कयो। त आउं सम्झां थो त इट्स अ मैटर ऑफ टाइम, ऐं जंहिं हिसाब सां प्रॉपर प्लैनिंग थिए ऐं पुलिस जंहिं हिसाब सां हाणे ऑपरेट करे पई, इट्स अ मैटर ऑफ टाइम। जेकॾहिं आवाम जेके जीअं साथ ॾिए पई, हीअं साथ ॾिए त मतिलबु आउं सम्झां थो त बहितर रिज़ल्ट ईंदा हिन जा। असां गॾिजी जेकॾहिं एफर्ट कंदासीं, आवाम असांखे सपोर्ट करे, पुलिस त जेको आहे सो पंहिंजो ट्रस्ट करे, त मूंखे यकीन आहे त पुलिस पंहिंजो कमु करे पई ऐं बहितर कमु कंदी। गुलाम नबी मेमन साहब जॾहिं SSP खैरपुर हो, SSP घोटकी या ॿियनि डिस्ट्रिक्ट्स में, उन वक़्तु बि असां उन वक़्तु प्रिंट मीडिया जो दौर हो, रिपोर्ट करे रहिया हूंदा हुआसीं त जे खैरपुर में कर्नल नारे जो धाड़ियल मारिजी वियो या फलाणो फुल पोटो मारिजी वियो। अॼु 20 सालनि खां पोइ जॾहिं गुलाम नबी मेमन साहब IG आहे त बि उहो साॻियो ई मामिलो आहे उन जे साम्हूं, ऐं उहो ई खणी करे हू विज़िट्स करे पोइ डिस्ट्रिक्ट्स जा, उहो ई धाड़ियल, उहो ई किडनैपिंग्स, उहो ई इशूज़। सम्झो था त इन जो हल इहो ई आहे, ऑपरेशन्स, मारामारी, को लॉन्ग टर्म का अहिड़ी का गवर्नमेंट लेवल ते हिकमत अमली पॉलिसी न आहे जो कच्चे जे अंदरां डिघी मुदत जे लाइ इन मां जान छुटी वञे ऐं सुधारा अहिड़ा की आणजनि। छाकाणि तव्हां ॾिसो न 20-25 सालनि जो तव्हांजे साम्हूं ई हिकिड़ो एक्सपीरियंस आहे, त उन महिल बि इहा ई तव्हां मारामारी जे कढ हूंदा आहियो, हाणे बि उहा ई आहे। ऐं थोरो तव्हां सां डेफर कंदसि हिन में, जिन एरियाज़ में ॾिसो इहा इनएक्सेसिबिलिटी ख़तमु थी आहे, ऐं उन एरियाज़ में जिते पुलिस जेका आहे अॻियां एडवांस वई आहे, उन पंहिंजो जेको आहिनि सो प्रॉपर फुटप्रिंट रखिया आहिनि, त उते हाणे इहो शइ ख़तमु थी वई आहे। पूरे सिंध में जॾहिं मूं तव्हांखे पहिरीं बहस कयो त इहो इशू हो, हाणे उहो न आहे। हाणे चंद डिस्ट्रिक्ट्स ताईं महदूद थी, बल्कि चंद पुलिस स्टेशन ताईं महदूद थी वियो आहे। नेचुरली उन में नेचर ऑफ क्राइम थोरो डिफरेंट थियो आहे। अॻे फोर्स किडनैपिंग हूंदी हुई, हाणे मतिलबु डिफरेंट तरीक़े सां माण्हुनि खे ट्रैप करे जेको आहे सो रखनि था, पर इहो लिमिटेड आहे चंद पुलिस स्टेशन जी हद ताईं। त मूं इहो ई अर्ज़ु कयो त यस, जॾहिं अहिड़े क़िस्म जा इशूज़ हूंदा आहिनि जंहिंमें जेको बि क्रिमिनल एक्टिविटी आहे उहा क्रिमिनल जे वजह सां आहे, जेकॾहिं क्रिमिनल आहे त क्रिमिनल एक्टिविटी हले थी। हिते ई क्रिमिनल्स आहिनि जेके जेसिताईं या त इहे सरेंडर नथा कनि या एलिमिनेट नथा थियनि या गिरफ़्तार नथा थियनि, तेसिताईं असांखे ऑन गार्ड रहणो पवंदो। ऐं पुलिस मुंहिंजो सुवालु इहो त एलिमिनेशन ई इन जो हल आहे, या तव्हां सम्झो था त हिकिड़ो जेको अॼु 5 सालनि जो ॿारु आहे, पंहिंजे पीउ जेको उनजो धाड़ियल आहे, उन सां गॾु रहे थो, उहो हथियार ॾिसे थो, न एजुकेशन आहे, न हेल्थ जी फैसिलिटी आहे, न को ॿियो को नेटवर्क आहे अंदरि, उहो 15-20 सालनि खां पोइ जॾहिं अवां रिटायरमेंट जी लाइफ गुज़ारे रहिया हूंदव त वरी बि इहे ई ख़बरूं अची रहियूं हूंदियूं त उहो 5 सालनि जो ॿारु हाणे उनजे मथां 2 करोड़ इनाम आहे। त असां उहे जेके अॼु खां अगरि शुरू कंदासीं त 20 सालनि खां पोइ को बहितरी नथी थी सघे अगरि इन हेठि लेवल ते कुझु? न, उन खां ई तव्हां काउंटर सुवाल थो पुछां त जेकॾहिं जंहिं कॉन्टेक्स्ट में तव्हां मूंखां सुवाल पुछो पिया, छा 20 साल पहिरीं खे अॼु तव्हां कंपेयर करियो था त हाणे असां बहितर आहियूं या ख़राबु आहियूं?
किडनैप बहितर आहे। बहितर आहियूं ट्रेंड्स चेंज थिया आहिनि। पहिरियां फोर्सली रोडनि तां किडनैपिंग थींदी, हाणे उहे अंदरि वेही टेलीफोन जे ज़रिए घुराइनि पिया माण्हुनि खे। साॻे नमूने सां तव्हां एरियाज़ ॾिसो, ख़ैरपुर में अलहमदिल्ला हाणे किडनैपिंग न हुअण जो बराबरि, नौशेरा फेरोज़ न आहे, शहीद बेनज़ीराबाद में सखर लाड़काणो डिवीज़न जा माण्हू चाहिनि था त असांखे ठटे बदीन जहिड़ो अमन अमान खपे न, जीअं उते पीसफुल माहौल आहे। ॾिसो उहो हुन में न काफ़ी सारा फैक्टर्स आहिनि। हाणे जीअं मिसाल कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके शायदि क्रिमिनल बाय चॉइस न थिया आहिनि, ट्राइबल डिस्प्यूट्स जे करे या कंहिं अहिड़े वजह जे करे। पुलिस खे मतिलबु आउं सम्झां थो त एतिरो लार्ज हार्टेड हुअणु खपे त जेकॾहिं केरु सरेंडर करे त उन सां ज़्यादती न करे, ऐं उहो उनजो आउं सम्झां थो हक़ बि आहे। ऐं असां क़तन अहिड़े क्रिमिनल खे जेको आहे वेपन खणी चवे थो त पंहिंजो टर्म्स डिक्टेट कंदसि, त उनखे पुलिस कॾहिं बि जेको आहे माफ़ नथी नथो करे सघे। त इहे शयूं जेके आहिनि न, से डिस्ट्रिक्ट एसपीस जेकॾहिं तव्हांजी चॉइस बहितर आहे त उन सां ॾाढो फ़र्क़ु थो पवे। ट्राइबल डिस्प्यूट्स ते असांजो जेको आहे सो पूरो कोशिशि आहे त उन जेके असां चवंदा आहियूं ट्राइबल डिस्प्यूट्स, पर हक़ीक़त इहा आहे त इहे ट्राइबल डिस्प्यूट्स न आहिनि, इहे डिस्प्यूट्स आहिनि बिटवीन क्रिमिनल्स ऑफ टू ट्राइब्स, कि हिकिड़े क्रिमिनल ट्राइब जा क्रिमिनल्स वञी इनोसेंट माण्हू खे मारे ईंदा आहिनि, वरी ॿिए साॻे ट्राइब जा बदिले में वञी ॿिए ट्राइब जे सभु माण्हू एंगेज थींदा। आम माण्हू त सफ़र थो करे, आम माण्हू त नथो जहिड़ो चाहे। इन त अहम ॻाल्हि अवां कई आहे। हिकिड़ो नंढो मुख़्तसर कमर्शियल ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो।